पीपल्स पार्टी समेत सियासी जमायतुनि चूंड मुहिम तेज़ करे छॾियूं आहिनि। पीपल्स पार्टी पारां अॼु रावलपिंडी में जलसे कयो वेंदो। लियाकत बाग में जलसे जूं तैयारियूं मुकमल। पिंडी जो अवाम शहीद राणी बेनज़ीर भुट्टो जे लाॾे पुट बिलावल भुट्टो ज़रदारी जी तक़रीर ॿुधण लाइ बेचैन थी वियो। शहर जे अवामी हंधनि ते पीपल्स पार्टी जे चूंड जलसे जा चर्चा। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी समेत मुख़्तलिफ़ अॻवान जलसे खे ख़िताब कंदा। अॼु रावलपिंडी जे लियाकत बाग में पार्टी मंशूर अवामी मुआशी मुआहदे ते ॻाल्हाईंदुसि। अवाम खे जलसे में शिरकत जी दावत ॾियां थो। लियाकत बाग में शहीद बेनज़ीर भुट्टो पंहिंजो आख़िरी ख़िताब कयो हो। अचो अहद करियूं त शहीद राणी जे अणपूरे मिशन खे पूरो कंदासीं। नफ़रत ऐं विरासत वारी सियासत खे ख़त्म कंदासीं। पीपी वाहिद जमायत आहे जंहिं वटि गुरबत, बेरोज़गारी ऐं महांगाईअ खे मुंहुं ॾियण जो मंसूबो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो बयानु। बलोचिस्तान में पीपल्स पार्टी चूंड जलसे लाइ एंट्री ॾियण लाइ तैयार। हब में पीपल्स पार्टी जो वॾो अवामी जलसो अॼु रिथियल। तैयारियूं मुकमल। सूबे जे मुख़्तलिफ़ शहरनि मां पीपल्स पार्टी जा काफ़िला हब पहुचंदा। अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी अॼु बलोचिस्तान जे ज़िले हब में जलसे खे ख़िताब कंदो। मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा केतिरा ई अॻवान अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी आॾाऊं पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान कंदा। शहीद बेनज़ीर भुट्टो जी न्याणी आसफ़ा भुट्टो ज़रदारी पारां चूंड मुहिम जो सिलसिलो जारी। आसफ़ा भुट्टो ज़रदारी अॼु रैली जी सूरत में लियारी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो कंदी। पीपी जे आलनि पारां आजियां जी तैयारियूं शुरू। हुकूमत पारां नाड़ो बचाइण लाइ सुधारनि जो प्लान तैयार कयो वियो। निगरान हुकूमत पारां सीड़पकारनि खे एतमाद वधाइण लाइ गौर कयो वेंदो। विफ़ाक़ी हुकूमत पारां गैस शोबनि में वॾा सुधारा प्लान तैयार करे वरितो। सुधारा प्लान जी मंज़ूरी लाइ निगरान वज़ीर आज़म जी सदारत हेठि इजलास सूमर ते थींदो। गॾियल मफ़ादनि वारे काउंसिल जो इजलास सूमर ते तलब कयो वियो। कराची में पहिरीं आलमी मैराथन रेस मुनक़िद। वर्ल्ड एथलीट फेडरेशन पारां मंज़ूर कयल पाकिस्तान जी पहिरीं मैराथन रेस कराई वई। मैराथन में औरतुनि, मर्दनि ऐं ॿारनि जी वॾे अंग में शिरकत। रेस ॾिसण लाइ शहरियुनि जो वॾो अंग सीवियूं पहुची वियो। रेस खे 6 कैटेगरीज़ में विरहायो वियो। फुल मैराथन जो फ़ासिलो 42.2 किलोमीटर हो। हाफ मैराथन 21.2 किलोमीटरनि ते मुश्तमिल हुई। शहरियुनि रेस में 5 किलोमीटरनि जी फ़नी रेस में पिणु हिसो वरितो। मुस्लिम लीग नून जो सदर मियां शहबाज शरीफ बिलावल भुट्टो ज़रदारी जो चैलेंज क़बूल करण बाद फिरी वियो। शहबाज शरीफ पहिरियां बिलावल भुट्टो ज़रदारी पारां ॾिनल बहस जो चैलेंज क़बूल करण बाद पोइ पंहिंजे हल हाम तां फिरी वियो। शहबाज शरीफ जो चवणो हो त कंहिं बि बहस जी ज़रूरत नाहे। अवाम खे कारकर्दगी ते फ़ैसिलो करणो आहे। नवाज़ लीग जो मुक़ाबिलो कंहिं पार्टी सां न पर पंहिंजे माज़ी जी कारकर्दगी सां आहे। मनाज़रे ऐं मुआइने जे लाइ तैयार आहियां। नवाज़ शरीफ मूंसां अची गंबट में मुनाज़रो करे। गंबट जी अस्पताल पंजाब जी कंहिं बि अस्पताल खां बहितर आहे। नवाज़ शरीफ चाहे त मूंसां थरपारकर अची इंफ्रास्ट्रक्चर जो मुआइनो बि थी वेंदो। थर ऐं चौलिस्तान जी भेट बि थी वेंदी। थर कराची बदिरां फैसलाबाद खे सस्ती बिजली फराहम करे रहियो आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो शहबाज शरीफ जे बयान ते रद्दअमल। संदसि चवणु आहे त मियां साहब कराची जी NICVD ॿाहिरां अची बहस करे NICVD में गुज़िरियल साल पंजाब जे 84,000 खां वधीक माण्हुनि जो इलाज थियो। पीपल्स पार्टी अवामी मुआशी मुआहदे जे नाले सां चूंड मंशूर जारी करे छॾियो। चूंड मंशूर जो नारो चूंडियो नई सोच खे। पीपल्स पार्टी जे मंशूर मूजिब दिहाड़ी ते कम कंदड़ पोहरेतनि जी आमदनी ॿीड़ी कई वेंदी। ग़रीबनि, बेज़मीन ऐं मज़दूरनि खे घर ॾिना वेंदा। बुख जे ख़ात्मे जो प्रोग्राम शुरू थींदो। यूथ कार्ड ज़रिए 1 साल ताईं नौजवाननि खे वज़ीफ़ो मिलंदो। मज़दूर कार्ड ऐं हारी कार्ड फराहम कया वेंदा। प्राइमरी सतह ते इलाज जूं समूरियूं सहूलियतूं मुफ़्त ॾिनियूं वेंदियूं। हर ज़िले अंदरि घटि में घटि 1 यूनिवर्सिटी क़ाइमु कई वेंदी। ईरान में दहशतगर्दी के वाक़े में 9 पाकिस्तानी मारिजी विया, 5 ॼणा ज़ख़्मी। मारिजी वियलनि जो ताल्लुक़ पंजाब सां आहे। पाकिस्तान पारां 9 पोहरेतनि जे क़त्ल वारे वाक़े जी मज़म्मत पर ॾही मामलनि वारे निगरान वज़ीर जलील अब्बास ज़िलानी चयो आहे त
त हमलो पाक ईरान लाॻापा ख़राब करण जी कोशिश आहे। ईरानी सरकार वाक़े जे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ फ़ौरी कार्रवाई करे। सीनियर सहाफ़ी ज़ुल्फ़ पीरज़ादो कुछ अरसो बीमार रहण खां पोइ कराची में लाॾाणो करे वियो। ज़ुल्फ़ पीरज़ादो खे फजर महल तबियत ख़राब थियण ते जिना अस्पताल आंदो वियो हो। ज़ुल्फ़ पीरज़ादो जो मड़ मोहनजोदड़ो वेझो लिटिल मास्को सॾाईंदड़ ॻोठ भलड़ेजी में मिठे माउ हवाले कयो वेंदो। सहाफ़ती बिरादरी में ॾुख जी लहर छांइजी वई। खैरपुर नाथन शाह वेझो ज़मीन जे तकरार तां हथियारबंदनि जो घर ते हमलो, नींगरी ऐं नारी क़तल। काछ जे ॻोठ कोर हुसैन चांडियो में हथियारबंदनि जी फायरिंग में 8 वरहनि जी रोशनी ऐं नारी पोपरा चांडियो मारिजी वयूं। लाश अस्पताल मुंतक़िल। खैरपुर में घर मां नौजवान जो लाश हथ ए सेक्शन थाणे जी हद बटड़ो पाड़े मां अली हसन कोलाची जो घर मां गोलियूं लॻल लाश मिलियो। लाश अस्पताल मुंतक़िल। पुलिस मूजिबि वाक़े जी जांच जारी आहे। गौसपुर में कचे जे इलाइक़े ॻोठ बेलो तेगाणी भरसा तेगाणी बिरादरी जी ॿिंदुरियुनि में झेड़े दौरान ज़ख़्मी थियल धनार फौत। गोलियूं लॻण सबबि ज़ख़्मी थियल रफ़ीक तेगाणी ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दम ॾिनो। झेड़े में मारिजी वियलनि जो अंग ॿथी वियो।